आस्क मुफ्ती मुजीब रहमान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे ऐं ॾाॾी ऐं नाने ऐं नानी जो नालो छा आहे? अच्छा, इहा ॻाल्हि बि साईं बिल्कुलु यादि रखंदा कयो। मूंखां कंहिं साथी इहो सुवालु पुछा कयो, मां ठीकु आहे हुन जवाबु ॾींदासीं। मुस्लमान खे ज़रूरु यादि हुजे त असांजे नबी जे ॾाॾे जो नालो छा आहे, असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾी जो नालो छा आहे, असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाने जो नालो छा आहे ऐं नानी जो नालो छा आहे। हिन टाइम कंहिंखे यादि आहे? ॾाॾे जो नालो यादि हूंदो काफ़िन खे, मां सम्झा थो। हा, अब्दुल मुतलिब। ॾाॾी जो नालो इहो घटि यादि हूंदो। बाक़ी नाने ऐं नानी जो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाने ऐं नानी जो नालो त मां सम्झां थो कंहिंजे गुमान में बि न हूंदो। न आहे यादि? ज़रूरी आहे न साईं? कोई जो पुछा करे ईसाई, कोई पुछा करे त तव्हांजे नबी जे नाने ऐं नानी जो नालो छा आहे, छा जवाबु ॾींदासीं? पोइ छा जवाबु ॾींदासीं? त इस्लाम सिखणु ज़रूरी आहे न साईं? इंतिहाई ज़रूरी आहे। हाणे ॿुधाए छॾियां थो, क्लिप तयारु बि थींदी, यादि बि करे छॾिजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जो नालो अब्दुल मुतलिब आहे। अब्दुल मुतलिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾो जेको कुरैशी कबीले जो आहे। कबीला बि यादि कजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जो नालो अब्दुल मुतलिब आहे, कुरैशी कबीलो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾी जो नालो फ़ातिमा बिनते अमर आहे। छा आहे? फ़ातिमा बिनते अमर। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾी जो कबीलो छा आहे? बनू नजार कबीलो आहे। कहिड़ो? बनू नजार कबीलो आहे। हाणे हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जो नालो, ॾाॾी जो नालो यादि करे छॾियो, कबीलो बि इहो ई आहे। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाने ऐं नानी जो नालो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाने जो नालो आहे व बिन अब्दे मुनाफ़। व बिन अब्दे मुनाफ़ छा आहे साईं? ॿुधायो। व बिन, हा, व बिन अब्दे मुनाफ़। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नानी जो नालो आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नानी जो नालो आहे बर्रा, हज़रत बर्रा। हज़रत, हा, हज़रत बर्रा। ऐं हिन ॿिन्हिनि जो कबीलो जेको आहे न, नाने ऐं नानी जो कबीलो आहे बनू ज़हरा। बनू ज़हरा यानी कबीलो इन एतबार सां, जीअं हिन ज़माने में मुजीब रहमान मक्सी आहे, साईं बुरोई साहिबु आहे, उस्ताद निसार साहिबु खटरियाना, त इहो आहे कबीलो। अरबनि जे अंदरि मुख़्तलिफ़ कबीला हुया। त इनशाला साईं ईंदड़ जुमे त पुछा कंदुमि मां कंहिं बि साथी खे उथारे बीह करे मां पुछा कंदुमि, यादि करे छॾिजो, ठीकु आहे? हा, हे असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। मस्जिद में कंहिं बि क़िस्म जो ऐलान करणु कीअं आहे? मस्जिद में सिर्फ़ु हिकिड़ो ऐलान जेको थी सघे थो, जनाज़ निमाज़ जो, त फ़िलाणो जेको आहे बंदो इंतकाल करे वियो, उनजो फ़िलाणे टाइम ते जनाज़ो आहे, इन जी उलमा गुंजाइश आहे। इन खां अलावा बाक़ी जेके ऐलान आहिनि न, इन जी कंहिं क़िस्म जो कोई बि रिआयत न आहे। ॿार जेको गुम थी वियो आहे न, उनजो ऐलान मस्जिद में न थींदो। यदि अक्सर साथी ईंदा आहिनि, उनखे असां माज़रत करे ॼाण छॾींदा आहियूं त मस्जिद लाउड आज़ान सां ख़ासि आहिनि। वा अनल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मा अल्लाहि अहद। मस्जिद जेकी बि आहे उहा अल्लाह लाइ ख़ासि आहे, उनजी इबादत लाइ ख़ासि आहे। ॻाल्हि सम्झ में अची वई न सही? बाक़ी त कंहिं क़िस्म जो कोई बि ऐलान न थींदो। ॿारु गुम थी वियो आहे, वञी करे पंहिंजो रशको करायो, उन में लाउड फिट कराए पढ़ो ॾींदा रहो, पढ़ो ॿारु ॾींदा रहियो। या सोशल मीडिया ते, हिते असांजे मस्तूई माला जे अंदरि, शहजादकोट जे अंदरि जेको बि ॿारु गुम थींदो आहे, पोइ हिते जेके साथी ईंदा आहिनि, पोइ असांजो एडमिन आहे साईं, हे बुज़ुर्ग असलम लांगा साहिबु, इन जो चैनल ज़बरदस्त हलंदो आहे। पोइ मां इन ॾे कॉल करे छॾींदो आहियां, फ़ोटू मोकिले छॾींदो आहियां त साईं हिनखे तव्हां हलाए छॾियो, हे फ़िलाणो ॿारु गुम थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह मां जेतिरा मरतबा बि उनजे तरफ़ फ़ोटू सेंड कयो आहे, नालो सेंड कयो आहे, सभु ॿार मिली विया आहिनि, टोटली मिली विया आहिनि। त अहिड़ा जेके साफ़ आहिनि, या उन्हनि सां थोरो राब्तो रखण जी कोशिशि कयो। मस्जिद में ॿारु गुम थियण जो ऐलान बिल्कुलु न कराईंदा कयो, बिल्कुलु बि न। हिते कारी साहिबु वटि हिकिड़ो बंदो आयो, कारी साहिब खे पाण खे न चई, उनजे पुट खे चई। कारी साहिबु साईं गुलाम रसूल साहिबु, ॿिन्ही हिकिड़ो हरमा आयो, उनजे पुट खे चयो आहे कारी साहिबु किथे आहे? अच्छा, कारी साहिबु न चई, मुला किथे आहे? मुला किथे आहे? चयो आहे मां ई बसि बीठो आहियां, साईं त वॾो अंदरि आहे। यार चए मुंहिंजो गॾु गुम थी वियो आहे, साईं खे जो लाउड खोले पढ़ो ॾे, मुंहिंजो गॾु गुम थी वियो आहे। उहो ॾिसी करे चए, अगरि कारी साहिब खे हिन ईअं चयो न, कारी साहिब खे जेकॾहिं, अगरि कारी साहिबु आहे बि तेज़ तबियत जो, कारी साहिब खे जेकॾहिं ईअं चई साईं लाउड खोलियो मां गॾु जो ऐलान कयां, त कारी साहिब सां अहिड़ी तादी कंदो, पोइ यादि बि न कंदो गॾु, पोइ हिनखे मिलियो या न मिलियो।
पोइ उनखे सम्झाईंसि चई चाचा ख़ुदा जा बंदा कारी साहिब अगरि इहा तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी न पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे त हक़ीक़त आहे बिल्कुलु ग़लति अमल आहे। गॾु गुम थी वियो वञी करे ॿार तकी करायो गॾु जे लाइ ॾिसो इहे बंदा नमाज़ न आहिनि ईंदा नमाज़ जे लाइ हिनखे कंहिं क़िस्म कोई बि मस्जिद यादि न हूंदी गॾु गुम थी वियो न पोइ फौरी तौरु मौलवीअ जी तरफ़ साईं महिरबानी कयो ऐलान कयो असांजो गॾु गुम थी वियो आहे 2-3 ॾींहं अॻ में साईं मेयूं 2-3 गुम थी वियूं आहिनि उनजो ऐलान कयो अड़े बाबा हीअ मस्जिद आज़ान जे लाइ ख़ासि आहे लाउड आज़ान जे लाइ ख़ासि आहिनि चई न साईं इहे इंसानियत जो कमु आहे इहो इंसानियत जो कमु हिनखे इन टाइम यादि ईंदो आहे। ॾिसो माण्हू जेको कमु फासंदो आहे न पोइ अहिड़ा मिसाल ॾींदो आहे साईं इंसानियत आहे हमदर्दी आहे साईं इंसानियत खे हमदर्दी खे तव्हां खां ठीकु ॼाणियूं था त बाक़ी अहिड़ो ऐलान जेको आहे कॾहिं बि मस्जिद में कराइण जी कोशिशि न कयो। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झी नसीब अता फ़रमाए। जनाज़े जी गुंजाइश आहे उहो थी सघे थो। मुंहिंजो वालिद साहिबु 90 साल जो थी चुको आहे हाणे उनजी टंग भरी पई आहे ऐं हिकु जॻह ते पेशाब वग़ैरह करे थो छा उहो ऐं उन हालत में उहो नमाज़ नथो पढ़ी सघे त उनजो छा हुकुम आहे। नमाज़ साईं हर हालत में पढ़णी पवंदी जेकॾहिं वेठी जॻह ते पेशाब करे थो पाकाई इख़्तियार करे सुतल हालत ते नमाज़ पढ़ी सघे थो। उनजो तरीक़ो ईअं ई आहे त पेर जेको आहे पंहिंजा काबतला जी तरफ़ कंदो पेर काबतला जी तरफ़ कंदो पोयां विहाणो ॾेई करे थोरो हिन जी बॉडी खे मथे करे हे इशारनि ते नमाज़ पढ़ंदो। नमाज़ जी छॾण जी कंहिं क़िस्म जी कोई बि गुंजाइश न आहे भले त बीमारी में हुजो हिकु जॻह ते वेठा आहियो नमाज़ जी छुटी न आहे साईं। त शुकुरु कंदा कयो त अल्लाह ताला तव्हांखे सिहतमंद बनायो आहे तव्हांजा पेर सही सलाम आहिनि तव्हांजूं टंगूं सही सालम आहिनि त इन ते अल्लाह ताला शुकुरु कंदा कयो। यकीन कयो हिन टाइम सही सालम आहियूं नमाज़ नथा पढ़ूं न सुभाणे जॾहिं बिस्तरे ते किरियासीं ऐं टंग वंग भरी पई न पोइ बंदो उन बिस्तरे ते रहंदो आहे त या अल्लाह हाणे सिहत मूंखे ॾे हाणे मां सभु नमाज़ूं पढ़ंदुमि त सिहत में ख़ुदा जो शुकुरु कंदा कयो या अल्लाह तुंहिंजो शुकुरु आहे तूं मूंखे सिहत ॾिनी आहे। बंदो जॾहिं सिहत जो क़दुरु नाहे कंदो अल्लाह ताला उहा नेमत खसे वठंदो आहे। अखियूं आहिनि न हिन टाइम अखियूं सभिनी अल्हम्दुलिल्लाह मुस्लमाननि खे तव्हां जेके वेठा आहियो मां असां सभिनी नज़र ठीकु ठाक कमु करे थी बहितरीनु कमु करे थी ॾिसूं था उथूं था पर हाणे हिन टाइम जेको आहे न नमाज़ नथा पढ़ूं इन शयुनि जी हिन टाइम ख़बर नथी पवे पर जंहिं टाइम अगरि अखि अल्लाह माफ़ु करे निकिरी पई न या रोशनी ख़तमु थी वई न पोइ तव्हां चवंदो दुनिया जे अंदरि वॾे में वॾी क़ीमती जेकी शइ आहे न उहा हिकु अखि आहे। ऐसा थी चवनि असां फ़क़ीर आहियूं असां ग़रीब आहियूं असांखे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे मिल्कियत न आहे अल्लाह ताला तव्हांखे वॾी मिल्कियत ॾिनी आहे। मां चवंदो हिन टाइम कोई बि अहिड़ो मुस्लमान आहे जेको जंहिंखे असां इहो ॾाढो मुतालबो रखूं त तोखे असां 1 करोड़ रुपया ॾियूं था तूं असांखे पंहिंजी अखि कढी ॾे कोई आहे हिते आहे त पोइ डीलिंग करायूंसि अमेरिका वारनि खां कोई बि न ॾींदो उहो चवंदो मां रुखी मानी खाईंदुमि पर इहा अखि मां छो कढायां 1 करोड़ में। अहिड़ी तरह असांजा पेर असांजा हथ असांजो दिमाग़ असांजो जिस्म यानी करोड़नि खां वधीक अहमियत रखे थो ऐं हे सभु कुझु कंहिं ॾिना आहिनि हे सभु कुझु अलाह ई ॾिना आहिनि त अल्लाह ताला जो हर टाइम असां शुकुरु करण जी कोशिशि कयूं ऐं अल्लाह ताला जो शुकुरु इहो आहे तव्हां जेको आहे टाइम ते अची करे नमाज़ पढ़ो छाजे करे अल्लाह ताला जिस्म ॾिनो आहे अल्लाह ताला अखियुनि जी रोशनी ॾिनी आहे सिहत ॾिनी आहे अल्लाह ताला पैसा त कंहिं क़िस्म जा कोई बि न वरिता आहिनि पैसा वरिता आहिनि अल्लाह ताला कॾहिं आयो बिल त गैस हलायो था महीने खां बाद में 3000 रुपया ठक बिल ईंदो न बिल बिजली जो बिल सब्ज़ी रोज़ानो वठी अचो उनजो बिल खीर रोज़ानो घुरायो उनजो सभिनी जो बिल ईंदो आहे असांजी तरफ़ कॾहिं त इहो अल्लाह ताला जी तरफ़ां बिल आयो त मुजीबुर रहमान 25 साल 26 साल तुंहिंजी एज थी चुकी आहे हाणे तुंहिंजी तरफ़ अखियुनि जो बिल आयो आहे न त अखियूं तुंहिंजी बंदि थी वेंदियूं कॾहिं बिल आयो आहे पोइ शुकुरु इहो ई कंदा कयो अल्लाह जे ॾाढो झुकंदा कयो इहो इन तमामु शयुनि जी चार्जिस आहे यानी बिल आहे। हिकु अल्लाह ताला राज़ी थींदो ॿिए नंबर ते अल्लाह ताला तव्हांजी आख़िरत बि बनाईंदो। पुराणो हिकिड़ो वाक़ियो यादि आयो हिकिड़ो बंदो हुयो वॾो मालदार हुयो आगा खान अस्पताल में किथे दाख़िल थियो साह जो वॾो मसइलो हुयो हुनखे इंतिहाई वॾो मसइलो हुयो 24 घंटा उनजे मथां गैस हली 24 घंटनि खां बाद में उहा गैस जेकी हली वॾी स्पेशल हुई ऐं जंहिं रूम में रखियोसीं उहो बि को आगा खान में वधीक पाण सम्झी सघो था यानी पैसनि जी वॾी हिकिड़ी गाॾी फुल करे अचो ऐं पोइ जेको आहे हिते पंहिंजो इलाजु करणु शुरू कयो 24 घंटा हिन जे मथां ऑक्सीजन हली ऐं हिन साह खयो 24 घंटे खां बाद में एतिरो ठीकु ठाक पर्चो आयो
जंहिंमें उन टाइम जा तक़रीबन 50,000 रुपया ऑक्सीजन जो हिन खां बिल वरितऊं। पोइ त जॾहिं बिल पूरो करे वापसि करे मोटी आयो, पोइ वॾो रोए पियो इंतिहाई, यार अल्लाह ताला मुंहिंजी उमिरि हिन टाइम 50 साल बनाई आहे, 50 साल ताईं ठीकु ठाक जेको मां ऑक्सीजन खई आहे दुनिया जे अंदरि, साह मां खयो आहे, कॾहिं अल्लाह ताला जी तरफ़ां मां बिल न आयो। ऐं दुनिया जो कुझु जेको शोबा आहिनि जेके थोरी घणी ऑक्सीजन 24 घंटनि जे लाइ ॾियनि था, 50,000 रुपया उन्हनि बिल मां खां वठण जी कोशिशि कई। त हक़ीक़त में असां सभु कुझु जेको बि इस्तेमालु कयूं था, अल्लाह ताला थोरो निज़ाम पंहिंजो बंदि करे छॾे न, इंसान हिते मरी वेंदो। हे असां तव्हां ॻाल्हि कंदा आहियूं न, हवा न आहे, गर्मी जे मौसम में हवा न आहे, हवा न आहे, इंतिहाई गर्मी थिए थी। अल्लाह जो क़स्म हवा हिन सरज़मीन ते मौजूदु आहे। अगरि हवा ई न हुजे न, असां मरी वेंदासीं। दुनिया जे अंदरि हिन प्लेनेट अर्थ ते जेको ख़ुदा निज़ाम जोड़ियो आहे न, इन निज़ाम जुड़ियल मां जेकॾहिं हिकिड़ी बि शइ पंहिंजी जॻह खां ॿाहिरि निकिरी वञे, दुनिया सॼी ख़तमु थी वेंदी। हे एतिरो अल्लाह ताला निज़ाम जोड़ियो आहे। ऐं जोड़ियो कंहिंजे लाइ आहे? तव्हांजे लाइ। ऐं तव्हांखे अल्लाह ताला छाजे करे पैदा कयो? पंहिंजी इबादत लाइ। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। मज़हब खां इंसानु वॾो आहे चवणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे। कैम्यूनिट्स ऐं दरिया क़िस्म ऐं दीन बेज़ार माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि त मज़हब खां इंसानु वॾो आहे। मज़हब खां इंसानु वॾो न आहे। ॻाल्हि 2 या 4 वांगुरु मां कयां। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, क़ुरान हकीम अल्लाह ताला फ़रमायो, अल्लाह ताला जे नज़दीक पसंदीदा जेको मज़हब आहे उहो इस्लाम आहे। हाणे हे छा आहे? हे रिलीजन आहे। इस्लाम रिलीजन आहे, मज़हब आहे। हाणे जेके कैम्यूनिट्स चवनि था मज़हब खां इंसानु मथे आहे, हिकिड़े पासे रिलीजन इस्लाम, असां हिनखे हिकिड़े पासे रखूं, ॿिए पासे हे चवंदा इन मज़हब खां इंसानु वॾो आहे। जेकॾहिं कोई बि दुनिया जो इंसानु, हिकिड़ो खुलियो साईं, हिकिड़ो, जेकॾहिं कोई बि दुनिया जो इंसानु हे चवंदा न मज़हब खां इंसानु वॾो आहे, हिकिड़े पासे रिलीजन आहे इस्लाम, इन जे अंदरि अल्लाह ताला फ़रमायो ज़िना हराम आहे, शराब हराम आहे, क़त्ल हराम आहे, चोरी हराम आहे, हे मज़हब आहे, रिलीजन आहे। हे चवंदा मज़हब खां इंसानु वॾो आहे। इंसानु वॾो थियो त उन जी ॻाल्हि खे वठंदासीं न। पोइ दुनिया जो जेकॾहिं कोई बि इंसानु चवे शराब पीओ कोई मसइलो न आहे, क़त्ल कयो कोई मसइलो न आहे, व्याज खाओ कोई मसइलो न आहे, पोइ साईं छा थियो? पोइ जेको मज़हब खां मथे इंसान खे चवे थो त यकीन तौर ते इहो पोइ इंसान खे फॉलो कंदो न। हे बिल्कुलु इस्लाम जी ॻाल्हि न आहे। मज़हब इस्लाम तमामु इंसाननि खां मथे आहे। मज़हब इस्लाम चइबो छा की आहे? अल्लाह ताला जा अहकाम, अल्लाह ताला जी शरीयत, रसूल जे वास्ते सां जेकी असांखे मिली आहे, इहो आहे मज़हब, इहो आहे इस्लाम। इन जे मुक़ाबले में कोई बि दुनिया जो इंसानु मथे न आहे। ऐं जेकॾहिं इहे ॻाल्हि कनि था, उनखे 2 या 4 वांगुरु क्लियर खे ॿुधायो त तव्हां मुस्लमान आहियो। जेके चवंदा न मज़हब खां इंसानु मथे आहे, उनखे चओ 2 मिंट हेॾे अचु, ख़ुशबू लॻाए करे मुंहिंजे भरिसां वेह 2 मिंट। उन खां पुछा कर तूं मुस्लमान आहे? चवंदो हा मुस्लमान आहे। चओ ठीकु आहे। हाणे इस्लाम जेको आहे रिलीजन आहे, मज़हब आहे। हाणे इन मज़हब जे अंदरि अल्लाह ताला चवे थो, अल्लाह ताला फ़रमाए थो त शराब हराम आहे, क़त्ल हराम आहे, ज़िना हराम आहे। इहा ॻाल्हि असां इन पासे रखूं था। ॿिए पासे दुनिया जो कोई इंसानु असां वठी अचूं, उहो चवे शराब पीओ कोई मसइलो न आहे, क़त्ल कयो कोई मसइलो न आहे, ज़िना कयो कोई मसइलो न आहे। पोइ हाणे उनखां पुछा कर तूं कंहिंजी ॻाल्हि खे फॉलो कंदे? पोइ नारो जेकॾहिं इहो लॻाए थो मज़हब खां इंसानु वॾो आहे, पोइ त इहो यकीन तौर ते इंसान खे वठंदो, इंसान खे वठंदो न। त हे जेके आहिनि कैम्यूनिट्स माण्हू, वॾा बदमाश क़िस्म जा माण्हू आहिनि। इहे एतिरा बदमाश आहिनि, मां सम्झां थो बदमाशनि जा बि हे वॾा पुट आहिनि। हमेशह कोई न कोई ख़ुदा करे हिन खे को बहानो मिली वञे। मां वल्ला कसम हिन ते मेंबर ते वेठो आहे न, हे नालो सिर्फ़ु जेको आहे मौलवी जो मेंशन कंदा आहिनि, सिर्फ़ु मुल्लानि जो नालो मेंशन कंदा आहिनि। मुल्लानि जो नालो मेंशन करे सॼो इनकार अल्लाह ऐं उनजो रसूल जो कंदा आहिनि। सिर्फ़ु नालो मेंशन कंहिंजो कंदा? मौलवी जो कंदा। हे ॾिसो हे मौलवी हीअं ई, हे ॾिसो हे मुल्ला हीअं ई। ऐं पोइ इनकार कंहिंजो कंदा? इनकार उन मुल्लानि जी ज़ात जो न कंदा, इनकार दीन इस्लाम जो कंदा। हे काफ़ी सिंध जे अंदरि अहिड़ा लिबरल क़िस्म जा माण्हू आहिनि। साईं हे मौलवी हीअं था चवनि, अड़े ख़ुदा जा बंदा, जेकॾहिं तव्हां पाण खे मुस्लमान सॾायो था, मुजीब रहमान जेकॾहिं बिल फ़र्ज़ तव्हांजी नज़र में मुला आहे, मुजीब रहमान ज़ाती का ॻाल्हि करे उनजो इनकार कयो।
मां पंहिंजी क़ौम जी तरफ़ां का ॻाल्हि लॉन्च कयां, इनकार कयो। पर बदमाश जेकॾहिं मां अलाह उनजे रसूल जी ॻाल्हि बयानु कयां, जेकॾहिं उनजो इनकार कयो था, पोइ तव्हां इस्लाम खां निकिरी वेंदव, पोइ त तव्हां दीन खां निकिरी वेंदव, पोइ तव्हां मज़हब खां निकिरी वेंदव। पोइ तव्हांजो कहिड़ो मज़हब आहे? इन अनुसार कोई बि मज़हब न आहे। टेम्परेरी पाण खे मुस्लमान छो कंदा आहिनि? असां अलहमदुलिल्लाह मुस्लमान आहियूं। हिंदू ईंदा, उनजी होली थींदी, इहे सभु हिंदुनि सां उते गॾु मंदरनि में बीठा आहिनि। होली जे टाइम दीवाली अचे, इहे सभु दीवाली में मंदरनि में अंदरि गॾु बीठा आहिनि। टोटली जो टोटली A to Z सभु बीठा आहिनि। ऐं मुस्लमाननि जी का ईद अचे, ग़ुलाम क़ौम बि कहिड़ी ईद करे। हे काफ़ी जेको कॉमरेड क़िस्म जा माण्हू, उनखे असां मुबारकबाद ॾींदा आहियूं न। अड़े ईद उल फितर जी तोखे मुबारक हुजे, रमज़ान मुबारक, ईद आई आहे, ईद उल अज़हा जी। न साईं, पाकिस्तान में असां ग़ुलाम आहियूं, ग़ुलाम क़ौम जी बि कहिड़ी ईद आहे। रुको ज़रा, सब्र करो। कुझु टाइम खां बाद में दीवाली अचे हिंदुनि जी, मंदर में अंदरि बीठा आहिनि भाकुर पाए करे। अड़े बदमाश हे छा आहे? हे साईं इंसानियत आहे, हे इंसानियत आहे, इंसानियत जो मक़ाम वॾो आहे। अड़े बदमाश, हो दीन इस्लाम जंहिंखे तव्हां मज़हब खे फॉलो था कयो, उन ईद जो हुकुम नबी ॾिनो आहे, उनजी मुबारकबाद साहबा खां साबित आहे। ख़ुशी जो मौक़ो न साहबा खां साबित आहे, उन ते तव्हां ख़ुशी नथा मल्हायो ऐं हिंदुनि सां गॾु अंदरि मंदर में बीठा आहियो। चई न साईं, हे इंसानियत आहे। ॾिसो, अफ़गानी जेके आहिनि उहे असांजा भाइर अथव। ॻाल्हि तव्हांखे हिन टाइम जेकॾहिं हिन कंहिं बि जमायत मां कंहिंखे ॾुखी लॻे न, त मां चवंदो कोई मुंहिंजे लाइ मसइलो न आहे, भले तव्हांखे ॾुखी लॻे। अफ़गानी जेके ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा अथव, मुस्लमान अथव, ऐं उनखे गार ॾियण वारो मुस्लमान जेकॾहिं सिंधी आहे, गुनाहगार थींदो। हे वॾो ट्रायो लॻो पियो आहे। अफ़गानी, गो अफ़गानी, जेके अफ़गाननि खे ॿाहिरि न कढंदा, उहे बि माज़रत सां अहिड़ियूं उनखे गारियूं था ॾियनि जो हद खां वधीक। छा अफ़गाननि जे इलाइक़नि में तव्हां मुस्लमान सिंधी न वेंदा आहियो छा? तव्हां सिंधियुनि जा उते कारोबार न आहिनि छा? अरब UAE वारा, दुबई वारा, हो अरब आहिनि, तव्हां सिंधी उते भला कमु न कंदा आहियो छा? तव्हां उते पंहिंजो बैंक बैलेंस न आहे ठाहियो छा? तव्हां पंहिंजो उते कारोबार न आहियो कंदा छा? हिकिड़ी यार ज़ेन आहे, हे त पोइ सरासर दुश्मनी आहे। अफ़गानी को हिंदू न आहे, अफ़गानी को ॿियो मज़हब वारो न आहे, अफ़गानी मुस्लमान आहे। उनखे असां पंहिंजे सीने सां लॻाईंदासीं, कहिड़ो शर्त आहे, उहो मुस्लमान आहे। इहा रिश्तेदारी असांखे मारींदी आहे बसि। हूअं त तव्हां वॾो मिसाल था ॾियो त मज़हब का इंसानु वॾो आहे। जॾहिं मामलो अफ़गाननि जो अचे त पोइ हिते नरम लहजो छा जेका नथा रखो। अफ़गानी बि इंसानु आहे न, या ॿी का क़ौम आहे? अच्छा, ॿियो को मख़लूक आहे? अफ़गानी बि इंसान आहिनि। न सही, अफ़गानी, असां अफ़गाननि खे नायूं मञींदा, हीअं हूअं, वॾा उहे ज़ालिम आहिनि, हीअं हूअं, क़तल उन्हनि कया आहिनि, उन वॾा कम ख़राब कया आहिनि। हर क़ौम जे अंदरि फॉल्ट हूंदो आहे। जेकॾहिं कंहिं बि क़ौम जे अंदरि को फॉल्ट न आहे, उहा क़ौम पोइ फ़रिश्तो आहिनि, उहे क़ौम फ़रिश्ता आहिनि। असां सिंधियुनि खां बि ग़लतियूं थींदियूं आहिनि, ईअं न आहे त को असां सिंधी जो का फ़रिश्ता आहियूं, अफ़गाननि खां बि थियूं हूंदियूं। बाक़ी इहा तासुब रखणु क़ौम जे अंदरि, पोइ सर इहा क़ौमियत आहे। इन क़ौमियत खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कराई आहे। इन क़ौमियत खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कराई आहे त इस्लाम एतदाल वारो मज़हब आहे। ॾिसो, सहाबा जे अंदरि कुझु सहाबा मके वारा हुया, मुहाजिर, ऐं कुझु सहाबा हुया मदीने वारा, अंसार। मके वारनि जो मिज़ाज पंहिंजो, मदीने वारनि जो पंहिंजो। पर इहे सहाबा जॾहिं हिकु प्लेटफॉर्म ते बीठा, अलाह जो कसम ईअं लॻे पियो इन जो मामिलो एतिरो पाण में वेझो हुयो जीअं सगन भाइरनि खां बि वधीक। सहाबा मुख़्तलिफ़ क़ौम, बनु उमैया वारा, कुरैश कबीले वारा, बनु नजार कबीले वारा, मुख़्तलिफ़ यानी कबीले वारा सहाबा हुया। पर जॾहिं सहाबा नमाज़ ते बीहंदा हुया, जॾहिं सहाबा हिकु मजलिस में वेंदा हुया, कोई जेको आहे कंपेयर न करे सघंदो हे को पंहिंजा सगा भाइर आहिनि या इन जी का मुख़्तलिफ़ जेको आहे क़ौम आहे। त कम्यूनिट्स माण्हू इन जी ॻाल्हि खे कंहिं क़िस्म जो कोई बि वैल्यू ॾियण जी कोशिशि न कयो। इहे पाण जेको बसि हवा ते हलंदा आहिनि। इन टाइम मामिलो ईंदो मज़हब जो, इस्लाम जो न, त इहे सभु जेको आहे, मां साफ़ु ॻाल्हि कयां, कुतनि वांगुरु जेको आहे भौंकंदा इस्लाम जे मथां। ईअं भौंकंदा जीअं को छितो कुतो भौंकंदो आहे। यानी साफ़ हिन मां मालूम ई थिए थो त हिननि खे जेकी चिड़ आहे न, इन लिबरल माण्हुनि खे अलाह जो कसम चिड़ जेकी आहे न, मुजीब रहमान जी शख़्सियत का न आहे।
या सिंध जे कंहिं मौलवी जी शख्सियत का नाहे या राशिद महमूद का नाहे, उन्हनि खे शख्सियत का नाहे, असुली जेकी इन्हनि खे चिड़ आहे न उहो दीन इस्लाम खां आहे। ॻाल्हि ॿ चार वांगुरु वाज़े आहे, बिल्कुलु वाज़े आहे। ऐं इन ते इनशाअल्लाह अञा तफ़सीली मूंखे गुफ़्तगू करणी आहे, कंहिं टाइम जेको आहे इनशाअल्लाह मां रिकॉर्ड करे छॾींदुमि ऐं तव्हां पोइ ॾिसिजो पंहिंजे मुंहं सां। घणो इन्हनि जो को गंद आहे इस्लाम जे ख़िलाफ़, हिते उहो असां बयानु नथा करे सघूं मेंबर ते, बाक़ी इनशाअल्लाह मां पंहिंजे स्टूडियो जे अंदरि उहा रिकॉर्ड करे ऐं तव्हां तफ़सील सां उहा गुफ़्तगू ॾिसिजो त इहे इस्लाम जे लाइ केतिरो इन्हनि प्रोपेगंडा हलायो आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं कुझु माण्हू चवंदा आहिनि त मौलवी सिर्फ़ु निकाह ऐं जनाज़ो पढ़ाईंदा आहिनि, उहो कमु असां पाण बि करे सघूं था, लिहाज़ा हाणे मौलवियुनि जी का बि ज़रूरत न आहे। असां चवंदा ख़ुदा जेको आहे माण्हू खे अहिड़ो नेक बनाए, असां चवंदा न अल्लाह करे हे जीअं ॻाल्हि लिखी आहे न ख़ुदा करे हिन ते अमल कनि। असां चवंदा ख़ुदा हर हिकु मुस्लमान खे एतिरो दीन वारो बनाए जो हो पंहिंजे पुटनि जो निकाह बि पाण पढ़े, पंहिंजे वालदेन जो जनाज़ो बि पाण पढ़ाइनि ऐं अबे खे गुसुल बि पाण ॾियनि ऐं औरतूं पंहिंजी वालदा खे गुसुल बि पाण ॾियनि। असां चऊं था इहा त ॻाल्हि ज़ोरी पब्लिक असांजी गर्दन में विधी आहे न, त जनाज़ो बि जेको आहे तव्हां पढ़ायो, अल्हम्दुलिल्लाह असां बीठा आहियूं। असां त हर हिकु मौक़े ते तव्हां ॾाढो बीठा आहियूं, त काफ़ी लिबरल साईं चए तव्हां हाणे मुलनि जी ज़रूरत न अथव, तव्हां मौलवियुनि जी ज़रूरत मथां तव्हांखे जेको आहे ज़हन में ॻाल्हि हुजे त असां इस्लाम खे वॾो फ़तह कयो आहे, चई इहो निकाह पढ़णु असांखे बि अचे थो, त मां ॾाढो ख़ुशि थी वियुमि यार इन ॻाल्हि ते। मां चयो यार मसे जेको आहे शौर आयो आहे, चङो थियो त असां मौलवियुनि जी ज़िद में इहो हिननि खे सम्झाई आहे। मां ॿिया बि ॻाल्हि भली निकाह पढ़ाइनि अल्हम्दुलिल्लाह, मां इंतिहाई वॾो ख़ुशि थींदुमि। अलाह ॾिसो, मां चवां थो हर हिकु मुस्लमान एतिरी नॉलेज रखे जो जीअं हिते मां बयानु थो कयां न, हे असांजा सभु जमायती एतिरा क़ाबिल हुजनि जो मेंबर ते वेही करे बयानु करण जहिड़ा थी वञनि। असांजा हर हिकु मुस्लमान निकाह पढ़ण जो क़ाबिल हुजे, मौलवी ॾे फ़ोन करण जी कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे। जनाज़ो अबे जो मां पाण पढ़ाईंदुमि ऐं हुकुम बि इहो ई आहे त जनाज़ो वॾे वॾो जेको ध्यानु सां पढ़ंदो न, मां अॼु ॻाल्हि सभु साफ़ थो कयां, क्लियर कयां, मां अक्सर ॻाल्हियूं साफ़ करे तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। जेको जनाज़ो पुटु जेको आहे न पीउ जे लाइ ध्यानु ॾेई पढ़ंदो न, ओतिरो मौलवी न पढ़ंदो। मौलवी चवंदो अल्लाह अकबर, जनाज़ो पढ़ी करे कंप्लीट, बाबा अल्लाह जे हवाले हाणे जाते पहुते हाणे हक़ीक़त में असां बि हीअं चवंदा न जाते पहुते हाणे असां छा कंदा, असां हिकिड़ी तरीक़ेकार जेको आहे उहो पूरो कंदासीं। पुटु जेको जनाज़ो पढ़ंदो वॾो ध्यानु सां पढ़ंदो, उहो चवंदो हे आॾो जेको बीठो आहे न उहो बंदो आहे जंहिं मूंखे हिते 35 साल ताईं हिते पहुचायो आहे, नंढाप खां वठी करे हिन में ख़िदमत कई आहे। ऐं पुटु जेको जनाज़ो पढ़ंदो इंतिहाई ध्यानु लॻाए करे पढ़ंदो, या अल्लाह अबे जी मग़फ़िरत कर, या अल्लाह अबे जी मग़फ़िरत कर। मौलवी साहिबु अल्लाह अकबर करे वाह, 4 तकबीर हणी करे, बाबा अल्लाह ताला मग़फ़िरत कंदो तुंहिंजे अबे जी। फ़िलहाल मानी मस्जिद में पहुचा, पोइ ॾिठो वेंदो बाद में। इहा ॻाल्हि सीरियस, ॾिसो ॻाल्हि इहा मां क्लियर थो कयां, हिनखे मज़ाक इशू न बनायो, इहा ॻाल्हि हक़ीक़त। असां जनाज़ो पढ़ंदासीं, जेको ध्यानु लॻो अल्लाह अकबर करे असां पढ़ाईंदासीं, जेको हुकुम आहे। पर मां ॿुधाइणु इहो चाहियां थो, वॾे में वॾो ध्यानु जेको ॾींदो उहो औलाद ॾींदी आहे, उहो औलाद ॾींदी, उहो पीउ ॾींदो। जेकॾहिं पुटु जनाज़ो पढ़ंदो उहो पीउ ध्यानु वॾो ॾींदो, छाजे करे चवंदो यार हे मुंहिंजी औलाद आहे, अल्लाह ताला हिनजी मग़फ़िरत करे। वॾे में वॾो जेको ॾिसो न, कोई बि जेकॾहिं इंतकाल करे वञे, वॾे में वॾो गमु जेको आहे मौलवी खे पहुचंदो आहे। मुंहिंजी तरफ़ जेकॾहिं फ़ोन अचे त फ़िलहाल जेको आहे मुंहिंजो अबो गुज़ारे वियो आहे, इन जो जेको आहे जनाज़ो तव्हां पढ़ण जी कोशिशि कयो, त मां ठीकु आहे हिते पहुची वियो, पोइ तव्हां जनाज़ो पढ़ंदासीं। पर हिते जेकॾहिं मां फ़ोन अचे चाचो इंतकाल करे वियो आहे, ताली झटको लॻंदो न मूंखे, त चाचो जो अबे जो भाउ आयो आहे न, त पोइ मां फ़िक्रमंद थी करे जनाज़ो पढ़ंदुमि। त पाण जेको इस्लाम खे सिखण जी असां कोशिशि कयूं, हर हिकु मुस्लमान खे एतिरो इस्लाम अचे जो उहो जनाज़ो बि पढ़णु ॼाणे, निकाह पढ़णु बि ॼाणे, ऐं अहिड़ी तरह गुसुल ॾियण बि ॼाणे, नमाज़ पढ़ण बि ठीकु ठाकु ॼाणे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कंहिं बि इंसान खां बार बार कंहिं शइ जो सुवालु करणु कीअं आहे, बिल्कुलु ग़लति आहे। कंहिं बार बार हिकिड़ी शइ जो सुवालु जेको आहे कंहिं बि मुस्लमान खां करण जी कोशिशि न कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, सुवालु सभु शयुनि जो थी वियो, जेकी शइ अचे थी। मिसाल ॾियां न, मोटरसाइकिल जो बार बार सुवालु, मोबाइल जो बार बार सुवालु,
मोबाइल जो बार बार सवाल सही मूंखे तूं मोबाइल या अहिड़ी तरह मूंखे मोटरसाइकिल मूंखे तूं कार ॾे, मां फलाणो हेॾे ड्राइविंग करे वञा। ऐं सुवाल बार बार ज़िंदगी में ज़रूरत पए, मुशक़त थी वञे, तकलीफ़ थी वञे, दोस्त खां पोइ करे सघो था सुवाल, थोरी घणी उनजी इजाज़त आहे। बाक़ी बार बार सवाल करण जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बयानु कई। अल्लाह जे नबी फरमायो जेको बार बार दुनिया जे अंदरि इंसाननि खां सवाल करे थो, क़यामत ॾींहुं अहिड़े हालत में पेश कयो वेंदो जो हिन जे चेहरे ते गोश्त न हूंदो। ऐं बार बार सवाल करण में इज़त ते डैमेज पवंदी आहे, बार बार सवाल करण में इज़त ते डैमेज पवंदी आहे। तव्हांजो वॾो मनसबु आहे, पर कंहिं दोस्त खां बार बार तव्हां कंहिं शइ जो सवाल कयो साईं मूंखे ॾियो, मूंखे ॾियो, अॼु बि सुभाणे बि ॿिए ॾाड़े बि टे ॾाड़े बि, तव्हांजो वैल्यू तव्हां ठीकु ठाकु मुफ़्ती हो, तव्हांजो वैल्यू किरी पवंदो, बिल्कुलु किरी पवंदो। मज़बूत थियो, कंहिं खां सवाल मुशक़त थी पए, तकलीफ़ थी पए न, पोइ कंहिं खां थोरो घणो सवाल वठण जी कोशिशि कयो। साईं गाॾी महिरबानी करे मूंखे ॾियो, जेकॾहिं तव्हांजे कमु न आहे त मुंहिंजो फलाणो कमु आहे, मजबूरी थी पए। बाक़ी वञी करे कांगू जो होटल ते चांहि पीणी आहे, उनजे लाइ मोटरसाइकिल वठणु, हा पोइ त इहो ज़ुल्म आहे न। या अहिड़ी तरह टूअर तूं हणे, चकर तूं लॻाईंदी, दोस्त खां मोटरसाइकिल वधी, त अहिड़े मामलात में सुवाल करण जी कोशिशि बिल्कुलु बि न कंदा कयो। सेलर वारा जेकी कटौती कंदा आहिनि, मण ते 1 किलो ऐं 100 ते 100 मण ते 2.5 मण, उहो कीअं आई? सेलर वारनि जी कटौती इहा नाजाइज़ आहे, हराम आहे। उहे जेकॾहिं रक़म खाइनि था, शरीर एतबार सां हराम खाइनि था। ॻाल्हि सम्झ अची वई साईं, हराम था खाइनि। जेकॾहिं मां हिकिड़ो मण थो ॾियां त मूंखे मण जा पैसा मिलनि, मां तव्हां सां डीलिंग कयां, मां पंहिंजो मण 4000 में ॾियणु चाहियां थो। मां मिसाल हिकिड़ो ॾियां, अॼु खे मां हिकिड़ो मण ॾिनुमि, मण हिन मां सां डीलिंग कई त 4000 ते हू मूंखे मण ॾींदी, मां मण हवाले कयोमांसि। अधु चयो त हिकिड़ो मूंखे किलो ॿियो बि ॾे, त बाबा किलो तोखे छाजो ॾियां, किलो तोखे मां छाजो ॾियां? चए न मूंखे ॾे, न मूंखे ॾे। त हुन खां पुछियो त मूंखां इहो मण ते हिकिड़ो किलो तूं छाजो वठणु चाहीं थो? चए न इहो असांजी कटौती आहे। त इहो जेको जबरन एतबार सां मूंखां वरितो वञे थो, इस्लाम जे अंदरि इहो बिल्कुलु हराम आहे। हा बाक़ी मां पाण डीलिंग कयां थो, मां चवां थो ठीकु आहे, मण ते 1 किलो मां तोखे ॾियां थो, 4000 रुपए ते तूं मण खण, 1 किलो तोखे छूट आहे। ऐं मां मुतमिन आहियां, इतफ़ाक़ आहे मुंहिंजो, उन सूरत में जेकॾहिं कटौती कर थो पोइ कोई बि मसइलो न आहे। पर मां मुतमिन न आहियां, मां चवां थो हे तूं बदमाशी थो करे यार मूंसां, हे गुंडागर्दी करे थो, त पोइ सर इन सेलर वारे जे लाइ बि दुरुस्त न आहे। सेलर वारा ज़ालिम वॾो मसइलो कंदा यार, वॾो मसइलो कंदा। हे जेके माण्हू रोडनि ते निकिरंदा, इन्हनि जी बि हक़ीक़त में मजबूरी आहे। मां बि पंहिंजो कुझु सेलर ते अन ॾींदा आहियूं असां बि, मां उते वियुमि सेलर ते हिकिड़े दफ़े लाथोसीं त बाबा हे ट्रैक्टर ते असां अन खणी आयासीं, उन ट्रैक्टर खे जेको लॻल हुयो जेक, हाणे हूअं त जेक लॻल न हूंदो त मज़दूर लाइन पिया, हाणे त जेक लॻल आहे, अब मज़दूर कंहिं केस में कोई बि हथु न विधो, सॼो असां ईअं लाथोसीं। लास्ट में असां ॾिठो त पर्ची जे अंदरि लिखियलु हो त लाही जा हेतिरा असां पैसा कटिया आहिनि। अड़े ख़ुदा जा बंदा, हे त लाही असांजे ड्राइवर करामत ॾेखारी आहे, हे त उनजी करामत आहे, जेक जे ज़रिए असां सॼो अन हेठि लाथो आहे। चए साईं इहो असांजो उसूल आहे, भले तव्हांजो जेक ट्रैक्टर खे जेक लॻल हुजे न, त बि जेको असां मज़दूरी जी लाही कढींदासीं। अड़े बाबा ॾींदे कहिड़े मज़दूर खे पैसा, इहे पैसा ॾींदे बि सही छो थो करे? चए उन मामले में जेको तव्हांजो कमु न आहे। हाणे तो केॾी वॾी गुंडागर्दी आहे न यार, बदमाशी आहे न ॾिस हिकिड़े क़िस्म जी। हिकिड़ो हक़ीक़त में जेकॾहिं मज़दूर अन लाहे थो न, त पोइ ठीकु आहे यार, तुंहिंजी लाही जो असांजे मथां हक़ लॻे थो। पर मज़दूर जेकॾहिं लाहे बि नथो, ऐं लाहे असांजो ई ट्रैक्टर वारो जेके ज़रिए सां थो, ऐं पोइ बि जेकॾहिं तूं 2000 कढे न, छा आहे हे साईं? छा आहे पोइ? हे पोइ गुंडागर्दी आहे, बदमाशी आहे। मां पहिरीं ॻाल्हि मोटायां, हराम जे ज़रिए सां जेकी बि रक़म आणींदव न, हराम जे ज़रिए सां जेकी बि रक़म आणींदव, उहा रक़म रिकवर बि एतिरी स्पीड में थींदी आहे। हराम जे ज़रिए सां फौरी तौरु करोड़ रुपयो हीअं चकर में लॻो न, त इहो रिकवर बि हीअं चकर में करोड़ वापसि हलियो वेंदो। ऐं अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे अंदरि बरकत न विझंदो। अल्लाह ताला तमामु सेलर वारनि खे, सेठनि खे, दीवाननि खे छॾे ॾियो, उन्हनि जो त ग़रीबनि जो मज़हब बि मुख़्तलिफ़ आहे। हे क्लिप जेको आहे दीवाननि जे लाइ न अथव, हिंदुनि जे लाइ नाहे। हिंदुनि जो पंहिंजो मज़हब आहे, उहो जेकॾहिं कटौती कनि था उनखे बग़ैर टेंशन खां ॾेई छॾींदा कयो, छाजे करे उन सां तव्हांजी डीलिंग ॿिए क़िस्म जी आहे। मुस्लमान जेकॾहिं अहिड़ी बदमाशी करे थो न, त मुस्लमान खे चवे मां ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार थो कयां, इहो क़ुर जेको आहे इन जे मथां मुंहिंजो ईमान आहे, अल्लाह हिकिड़ो आहे, पोइ मुस्लमान खे जो तूं बदमाशी थो करे। हाणे अल्लाह ताला इन मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।